दोस्तों अॼु पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा हलूं था जी ख़ासि अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दरअसल दोस्तों हाणे जेको आहे सभिनी जे लाइ मुसीबत थी वई आहे, छो सभिनी जी भॼ भॼां टिक टिका लॻी पई आहे। चाकर ख़ान, हुन चाकर ख़ान जो सौट, उनजा वाटा, उनजो दोस्त मंसूर, सांवल जो सौट हैदर वारे, सभिनी जे लाइ मुसीबत हिकिड़ो ई माण्हू करे वियो आहे। हेॾां जाबर मुसीबत करे वियो आहे सभिनी जे लाइ, होॾां सिकू इहो कमु ख़राबु कयो आहे। हाणे इन्हनि जी पंहिंजी भॼ भॼां लॻी पई आहे। एॾो आसानी सां इहो मसइलो हल कोन थींदो। सिकू एॾो आसानी सां सांवल जे हथ कोरींदो ऐं जाबर ऐं कासिम एॾो आसानी सां चाकर ख़ान जे हथ कोरींदा। ऐं होॾां शेरल ऐं मुराद फ़िलहालु मज़े में आहिनि, छो त हुननि जा दुश्मन, रूंडे जा दुश्मन ॻोठ छॾे पंहिंजे मसइलनि में पइजी विया आहिनि। पोयों रूंडो ऐं शेरल ऐं मुराद वारा मज़ा ऐं चांहियूं पींदा था वञनि, मज़ा इंजॉय कंदा था वञनि। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे इन्हनि जे लाइ हाणे हाई लेवल जो कमु थी वियो आहे, सुकून लॻो पियो आहे। इहे ईअं ई चवंदा इहे हेॾे फाथल हुजनि, हेॾे न मोटनि, असांखे कोई हिसाबु किताबु न ॾियणो पइजी वञे। अॼु जी अपडेट पुॼी पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट